मौजूद ख़वातीन हज़रात अस्सलामु अलैकुम। रऊफ़ कंदर जो सलाम क़बूल पवे। सही में अॼु जंहिं बादशाह जी कहाणी मां तव्हां सां शेयर थो कयां, तव्हांजी ख़िदमत में पेश थो कयां, उन बादशाह जे लाइ मशहूरु हुयो त बादशाह ॾाढो कावड़ीलो हुयो। उनखे जॾहिं कंहिं ते बि गुस्सो, चाहे उहे वज़ीर हुजनि, आम माण्हू हुजनि, केरु बि हूंदो, फौरन उन ते गुस्सो अचण खां पोइ उनखे फौरी तौर ते सज़ा ॾींदो हुयो। सज़ा इहा हूंदी त उनखे वटि हिकिड़ा झंगली कुता पालियल हूंदा, उन्हनि कुतनि जे आॾो उनखे मुजरिम खे उछलियो वेंदो ऐं कुता उनखे चीरे फाड़े ख़तमु करे छॾींदा। ईअं ई हिकिड़े ॾींहुं हिकिड़े वज़ीर खां का ग़लती थी वई। उन बादशाह खे को ग़लति मशवरो ॾिनो। बादशाह खे गुस्सो आयो, कावड़ आई। उन कावड़ में फौरी इहो चयो त उनखे पकिड़े करे जेके झंगली कुता आहिनि उन्हनि जे अॻियां उछलियो वञे। वज़ीर फौरन हथ ॿधा, बादशाह खां माफ़ी घुरी। बादशाह सलामत, ग़लती थी वई आहे, माफ़ु कयो वञे, मूं ते रहम कयो वञे। पर बादशाह हुनजी हिकिड़ी बि न ॿुधी, चयईं न। वज़ीर वरी हथ ॿधा, हुन चयो साईं, मां पंहिंजा क़ीमती 10 साल तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिया आहिनि। 10 सालनि ताईं मां तव्हांजे हर हुकुम ते अखियूं बंदि करे अमल कयो आहे। कुझु त मुंहिंजे हिन फर्मा बरदारीअ जो सिलो मूंखे ॾियो। ठीकु आहे, तव्हांजो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते भले मूंखे कुतनि जे आॾो उछलियो, पर हिकिड़ी गुज़ारिश आहे, उहा इहा त भला मूंखे 10 ॾींहंनि जी मोहलत ॾियो। 10 ॾींहंनि खां पोइ जेको तव्हांजो हुकुम, भले मूंखे कुतनि जे आॾो उछलियो। बादशाह चयुसि ठीकु आहे, तो 10 साल मुंहिंजी ख़िदमत कई आहे ऐं सुठो वज़ीर में मां पंहिंजी ॻाल्हि तो नथो फिरां, पर तोखे मोहलत ज़रूरु ॾियां थो 10 ॾींहंनि जी। 10 ॾींहंनि खां पोइ तोखे सज़ा ज़रूरु मिलंदी, तोखे कुतनि जे अॻियां उछलियो वेंदो। वज़ीर सिर झुकायो, बादशाह जो हुकुम मञी हलियो वियो। वज़ीर फौरन उन रखवाले वटि वियो जेको उन्हनि कुतनि जी, जेके झंगली कुता हूंदा खूनख्वार, उन्हनि वटि वियो। वञी उनखे चयईं, वाह बादशाह सलाम, मूंखे कुतनि जे अॻियां उछलण जो हुकुम ॾिनो आहे, सो 10 ॾींहंनि जी मोहलत मिली आहे। मां चाहियां थो त जिन कुतनि जे हथारों मुंहिंजी मौत अचणी आहे, मां पाण खे इबरत ॾियण लाइ, ज़माने खे इबरत ॾियण लाइ मां 10 ॾींहं इन्हनि कुतनि सां रहण थो चाहियां। मूंखे तूं इजाज़त ॾे, इहा तूं मूं ते महिरबानी कर। ज़ाहिर आहे पुराणो वज़ीर हुयो, रखवालो नंढो मुलाज़िम हुयो। हुन चयो साईं भले, पर रखवाले इहो शक हो त किथे कुतनि खे मारे न छॾे, हिन मथां नज़र रखंदो। वज़ीर 10 ॾींहंनि में कुतनि जी पूरी देखभाल रखी, जेका रखवालो कंदो, जीअं उन्हनि खे खाधो खाराईंदो हुयो, जीअं उन्हनि खे घुमाईंदो फिराईंदो हुयो, जीअं उन्हनि खे वहिंजारींदो हुयो। वज़ीर उहे सभु कम उन्हनि कुतनि जा 10 ॾींहं इंतिहाई ईमानदारीअ सां, बग़ैर राति ॾिठे, बग़ैर ॾींहं ॾिठे, बसि हर वक़्तु उन्हनि कुतनि जी ख़िदमत में रहियो। 10 ॾींहं गुज़रिया। बादशाह वरी हिकिड़ो मजमो गॾु कयो, जीअं हमेशह थींदो हुयो। उन्हनि झंगली कुतनि खे आंदो वियो ऐं हुकुम थी वियो त फौरन हिन वज़ीर खे जंहिं गुस्ताखी कई, जंहिंखे 10 ॾींहंनि जी असां मोहलत ॾिनीसीं, 10 ॾींहं जी मोहलत पूरी थी वई, हाणे हिनखे कुतनि जे साम्हूं उछलियो। ईअं से हुकुम ते तामील थी वई, वज़ीर खे खणी कुतनि जे साम्हूं उछलियो। पर मजमो इहो मंज़र ॾिसी करे हैरान थी वियो, बादशाह बि हैरान थी वियो त उहे झंगली कुता, जेके खूनख्वार कुता हुया, उहे हिन वज़ीर खे त कुझु ई कोन पिया कनि। हथियूं हुनजे साम्हूं पुछ लटकाइनि पिया, हुनजा पेर चटनि पिया ऐं का बि हुनखे तकलीफ़, कोई चकु न पिया विझनि। सॼो मजमो परेशान, बादशाह परेशान। त आख़िरकार हे हेॾा खूनख्वार जानवर, जिन अॻ में अलाए केतिरनि माण्हुनि खे चीरे फाड़े मारे छॾियो आहे, हिन वज़ीर खे त हे कुझु ई कोन था कनि पिया, छा चकर आहे? बादशाह बि हिन परेशानी में अची वियो। ॾिठो, हुन पुछियो हुन खां, वज़ीर खां, त हे छा चकर आहे? त हुन सज़ा वारे वज़ीर हथ ॿधी करे अर्ज़ु कयो, साईं, मूं तव्हांजी 10 साल ख़िदमत कई, पर तव्हां मूं ते रहम न खाधो ऐं 10 ॾींहं जेका मूं तव्हां खां मोकल वरिती, इजाज़त वरिती, मोहलत वरिती, इन मोहलत वारनि ॾींहंनि में मूं 10 ॾींहं हिननि कुतनि जी ख़िदमत कई।
इन्हनि खे खारायो, पीआरियो, वेंजारियो, संवारियो, सभु कुझु कयो। अॼु उहे कुता जेके एॾा खूनख्वार वहशी कुता जेके माण्हुनि खे चीरे फाड़े छॾींदा हुआ, मुंहिंजे 10 ॾींहंनि जी ख़िदमत जो सिलो इहो ॾिनो त हे मूंखे चक नथा पाइनि, हथियूं मुंहिंजे पेरनि खे अची चटनि था पिया। ही जेके बेज़ुबान जानवर आहिनि, जेके खूनख्वार वहशी जानवर आहिनि, इन्हनि वटि बि इहा शनास आहे त मुंहिंजे 10 ॾींहंनि जी जेका हुननि जी ख़िदमत आहे हुनजो इहो हुननि क़दुरु कयो। बादशाह सलामत, मां त तव्हांजी 10 साल ख़िदमत कई। बादशाह पंहिंजे उन फ़ैसिले ते शर्मसार थियो त वाक़ई हिकिड़े माण्हू मुंहिंजी 10 साल ख़िदमत कई, माना सुठा कम कंदो रहियो, 10 सालनि ते हिन को ग़लति कमु न कयो, पर हिकु ग़लतीअ ते मूं हुनखे एॾी वॾी सज़ा ॾिनी। साईं ॿुधाए, ग़लती इंसान कई थींदी आहे न। जेकॾहिं इंसान ग़लती न करे त फ़रिश्तो थी पए। अल्लाह ताला असांखे ॿियनि जूं ग़लतियूं माफ़ करण जी तौफ़ीक़ ॾे त जीअं उहे बि असांजूं ग़लतियूं माफ़ कनि। महिरबानी, लख कुर्बानी।